इज्जत हर के प्यारी आ कंहिंजी इज्जत ते हमलो न कर। जे इज्जत ते हमलो कंदे त तू उन महफ़िलन में ज़लील ऐं ख़्वार थींदे जाते तू पंहिंजी इज्जत सम्झंदो। हे मां नथो चवां, अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम थो चवे। पंहिंजी इज्जत जो तोखे ख़्यालु हूंदो आहे, पराई इज्जत छा उहा इज्जत न हूंदी आहे छा? अड़े पराई इज्जत जो ख़्यालु कंदे त तॾहिं तुंहिंजी इज्जत जो ख़्यालु थींदो न। हा हे अछे कपिड़नि ते, इन बूटनि इन सैंडलनि ते, इन सूट बुशट गुयूं विझण में इन में इज़त थींदी आहे छा? इन में अड़े इज़त वारा कम करण सां इज़त मिलंदी आहे। जे पैसे सां इज़त मिली आहे त सभ खां अवल असांजो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अरबपति खरबपति हुजे हा। हाँ त मौला अली हैदर करार इब्न अबू तालिब जंहिंजे घर में अनाज जी कीमत न हुजे हा। हाँ मौला अली हैदर करार जन हस्तनि जे घर में ई अटे जी भी की न हुई। उन्हनि जे सब्र खे सलाम, उन्हनि जी वफ़ा खे सलाम, उन्हनि जी जफ़ा खे सलाम। रब्बुल अर्शिल अज़ीम उन्हनि जे ईमान खे ॾिठो। तूं छा आहे? तूं छा आहे पुट? तूं हिकिड़ी चौपल मथे कर, न दज़ जेका इहा मिटी जी दज़र, इन दज़ जे ज़रे जे बराबरि बि तुंहिंजे अंदर में ईमान कोन्हे को। तूं पाण ईमानदार आहियां, मां ईमानदार आहियां, हीअं लपा ॾेई ठका करे रहींदुमि।